नौशरो फेरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरो जी कोशिशुनि सां सिविल अस्पताल नौशरो फेरोज लाइ मरीज़नि लाइ नवां बेड ऐं ब्लड लॉकर्स पहुची विया, जिन खे राति जी शिफ्ट में अस्पताल जो अमलो पंहिंजो कमु समझी गाॾीअ मां लाइ महफ़ूज़ करे रहियो, जंहिंजी निगरानी पैरामेडिकल अॻुवाण हिदायतुल्लाह सोलंकी करे रहियो। पंहिंजे हथनि सां पाण कमु करे पंहिंजे कोल खे पाणी ॾेई रहियो हो, छो त काल्ह उन ऐलान कयो हो त अस्पताल लाइ जेॾी महिल बि ज़रूरत पई मां ख़िदमत लाइ हाज़िर थींदुसि। संदन जज़्बो ॾिसी समूरो स्टाफ सामान खणी ॿियनि खे सबक़ ॾेई रहियो त अस्पताल असांजो घर आहे, उन लाइ जेतिरो थी सघंदो असां पंहिंजे हिमत ऐं जज़्बे सां कमु कंदा रहंदासीं। हक़ीक़त में उन जज़्बे जो सहरो सिविल सर्जन ॾांहुं वञी रहियो आहे, जंहिं ख़िदमत जो वचन करण जो बुनियाद रखियो आहे। हाणे उहो ॾींहुं परे न आहे जो सिविल अस्पताल नौशरो फेरोज सिंध जी मिसाली अस्पताल तौरु सुञाती वेंदी।